मेहर फरीदाबाद लॻे ॻोठ भंबा डेरा जी रहवासण लेडी हेल्थ वर्कर ज़रीना डेरो साफ़ी नगियत आहिनि चयो त 1996 खां वठी मुंहिंजी अपॉइंटमेंट आहे। मां ड्यूटी सरंजाम ॾेई रही आहियां जिते रोबेला वैक्सीन में मूंखे वैक्सीनेटर शबीर सैलरो कंहिंजे चुच ते बेदख़ल करे मुंहिंजी जाइ ते पंहिंजी घरवारी खणी छॾी आहे जॾहिं त मां मिसकिन ग़रीब आहियां। मुंहिंजा नंढड़ा बछड़ा आहिनि। असांखे वैक्सीन जा पैसा मिलंदा हुआ जंहिं मां घर जो गुज़र सफ़र कंदी आहियां। जहिड़े त मूं मिसकिन खे रोबेला वैक्सीन मां बेदख़ल करे मूंसां ज़ुल्म कयो वियो आहे। हुन वधीक चयो त मूंखे ख़बरूं हलाइण ते वैक्सीनेटर शबीर सैलरो सख़्तु नतीजा भोगण जी धमकियूं ॾेई रहियो आहे। मूंखे कुझु बि थियो त ज़िम्मेवार वैक्सीनेटर शबीर सैलरो हूंदो। मां DC दादू DHO दादू ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयां थी त मुंहिंजे मामले जो नोटिस वठी वैक्सीनेटर शबीर सैलरो ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे बहाल करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज दायरो वधायो वेंदो। ॿिए तरफ़ राब्तो करण ते रोबेला वैक्सीन इंचार्ज डॉक्टर दीदार अब्बासी ॿुधायो त मूंखां पहिरियां ज़रीना डेरो जो नालो शॉर्ट लिस्ट कयो वियो आहे जंहिंजी मूंखे ॼाण न आहे। मां अहिड़ो अमल नथो करे सघां। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।